सखर में जुमे ऐं छंछर जे विच वारी रात ऐं ॾींहं जो वक़्फ़े सां पयल बरसात खां पोइ शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि अयूब गेट, स्टेशन रोड, हुसैनी रोड, शिकारपुर रोड समेत शहर जे मरकज़ी इलाइक़े घंटा घाट, चौक, मकाम रोड, वर्कशॉप रोड, गाड़ी खातो, कुरैशी ॻोठ, नओं पिंड, नओं ॻोठ ऐं ॿिया इलाइक़ा पाणी में ॿुॾी विया। बरसातुनि खे मुंहुं ॾियण लाइ सखर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन ऐं ज़िले इंतज़ामिया जा क़दम बि पाणी में ॿुॾी विया। इलाइक़नि जे फुटपाथ ऐं रोड रस्तनि ते पाणी जमा थी वियो, जंहिं सबबि बरसाती ऐं गटरनि जे पाणी जो नेकाल वारो निज़ाम मफ़लूज थी वियो आहे। बरसाती पाणी नेकाल न थियण करे इलाइक़े वासियुनि समेत हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं छंछर ते कारोबारी सरगर्मियूं पिणु ठप थी वयूं। हिक तरफ़ बरसात जो पाणी नेकाल नाहे थियो त ॿिए पासे बिजली जो निज़ाम मुअतल थी वियो। सखर ज़िले जे अध खां वधीक फीडरनि जी बिजली केतिराई कलाक बंदि रही, जॾहिं त मुख़्तलिफ़ प्राइवेट कंपनियुनि जा नेटवर्क बे कम करणु छॾे ॾिनो, जंहिं सबबि माण्हुनि खे हिक ॿिए सां राब्तो करण में ॾुखियाई जो मुंहुं ॾिसणो पियो। जॾहिं त तेज़ बरसात सबबि सिपको जा 100 खां वधीक फीडर ट्रिप थी विया। हिन ॾिस में सिपको इंतज़ामिया जो चवणु आहे त बहालीअ जो कमु जारी आहे। इंशाअल्लाह जल्द बिजली बहाल कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची